अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असां इंतिहाई अहम ऐं ध्यान तलब मौज़ू ते ॻाल्हाए रहिया आहियूं। अदब छा आहे? इंतिहाई अहम मौज़ू आहे। मौजूदा सदीअ में अदब हिकु वसीअ तौर ते कंहिं बि तहरीर कयल या लिखत वारे कम जो मजमूओ आहे, पर अदब उन्हनि लिखण जे हवाले सां बि इस्तेमालु कयो वेंदो आहे जेकी ख़ासि तौर ते आर्ट जी सूरत में सम्झियूं वञनि थियूं। मिसाल तौर नसर, अफ़साना, ड्रामा, कहाणियूं, ओपेरा वग़ैरह। वेझे माज़ीअ में ज़बानी अदब खे शामिल करण लाइ अदब जी वसफ़ुनि में इज़ाफ़ो कयो वियो आहे। तंहिं करे हाणे इहो बि चई सघिजे थो त अदब इल्म ऐं तफ़रीह खे रिकॉर्ड करण, महफ़ूज़ करण ऐं मुंतक़िल करण जो हिकु तरीक़ो आहे, जंहिंजो समाजी, नफ़्सियाती, रूहानी या सियासी किरदार बि हूंदो आहे। जीअं मां हीउ वीडियो ठाहे रहियो आहियां, इहो बि हिकु अदब जो हिसो आहे। पर इहो वाज़िह आहे त अदब में ॿोलीअ जो इस्तेमालु कॾहिं कॾहिं उन जे आम इस्तेमाल खां मुख़्तलिफ़ हूंदो आहे, जेको समाज खे इख़्लाक़ियात सेखारण लाइ इहो हिकु बहितरीनु ज़रियो आहे, जंहिंमें गैर अफ़सानवी सनफ़ुनि में तहरीर कयल कम पिणु शामिल करे सघिजनि था, जहिड़ोक सवानिया उमिरी, डायरी, यादगार, पल लिखणु, ख़त, किताब, मज़मून, अख़बार या कंहिं ख़ासि मौज़ूअ ते छपियल ॿी मालूमात शामिल आहे। हिते नोट कराईंदो हलां त हर तहरीर असल में ग्रामर जे उसूलनि ते मुश्तमिल हूंदी आहे, जॾहिं त इहो इस्तिलाह ॿोली ॻाल्हाईंदड़नि ते पिणु लागू थिए थो। मुख़्तसिर लफ़्ज़नि में त अदब समाज जो अक्स आहे, पर तंहिं बावजूदु अदब जी वसफ़ अञा बि नामुकमल आहे। प्रिंट टेक्नोलॉजीअ में तरक़ीअ सबबि लिखियल कमनि जी मुसलसिल वधंदड़ विर्छ ऐं विरासत जी इजाज़त ॾिनी वई आहे, जंहिंमें हाणे इलेक्ट्रॉनिक अदब बि शामिल आहे। अदब जी दर्जाबंदी इन हिसाब सां कई वेंदी आहे त उहा शाइरी हुजे या नसर या वरी ड्रामो हुजे। अहिड़नि कमनि खे तारीख़ी दौरनि या किन जमालियाती ख़ासियतुनि या सनफ़ुनि जे लिहाज़ खां विरहायो वेंदो आहे। जेतिरे क़द्र ॻाल्हि आहे अदब जे क़द्र जी, त अदबी क़द्र व क़ीमत जी तारीफ़ मुकमल तौर ते आला मयार जी लिखणनि ते मुश्तमिल आहे, जेकी फाइन राइटिंग जी रवायत जा बि हिसा आहिनि। उन जो मिसाल बरतानवी इनसाइक्लोपीडिया में आहे, जंहिं अदब खे तहरीर ताईं महदूद करे बहितरीन सोच जो बहितरीन इज़हार करार ॾिनो आहे। अहिड़ी तरह वक़्तु गुज़रण सां गॾु अदब जूं वसफ़ूं तब्दील थींदियूं रहियूं आहिनि। मग़रबी यूरोप में 18वीं सदीअ खां अॻु अदब बाबति सभिनी किताबनि तरफ़ इशारो ॾिनो वेंदो हो। तहरीरी अदब खे क़दीम जामे तसवुरनि तरफ़ मोट खाई ॾिसिजे त जीअं सक़ाफ़ती तहक़ीक़ में मिसाल तौर ते रवायती कमनि खां अलावा मक़बूल ऐं इक़लियती सनफ़ूं बि शामिल हूंदियूं, जंहिं करे गैर तहरीरी कमनि जे हवाले सां ज़बानी अदब ऐं इब्तिदाई सक़ाफ़तुनि जो अदब जहिड़ो इस्तिलाह पिणु इस्तेमालु कयो वेंदो आहे। हाणे पाण अचूं था ज़बानी अदब ऐं इब्तिदाई सक़ाफ़तुनि जे अदब ॾांहुं, पर इन खां अॻु हिते लफ़्ज़ अदब जे पैमाने खे सम्झणु लाज़मी आहे। हिते अदब लफ़्ज़ जो इस्तेमालु करण में थोरो मसइलो आहे, छाकाणि त लातीनी इस्तिलाह लिटरेरा मुताबिक़ लेटर याने लाज़मी तौर ते लिखणु आहे, पर हिते उन जे मुतबादिल तौर ते ज़बानी फ़ार्म ऐं ज़बानी सनफ़ तजवीज़ कया विया आहिनि, याने लफ़्ज़ अदब खे अञा वॾे पैमाने ते इस्तेमालु कयो वियो आहे। राइट? यकीनन हाणे असांखे ज़बानी अदब बाबति सम्झण में का दिक़त न थींदी। ओके, ज़बानी अदब हिकु क़दीम इंसानी रवायत आहे जेका दुनिया जी कुंड कुड़िश में मिले थी। जदीद आर्कियालॉजी इन फ़न ऐं इल्म खे महफ़ूज़ करण ऐं मुंतक़िल करण जी इंसानी कोशिशुनि जो सबूत पेश करे रही आहे।
जेके मुकमल तौर ते या जुज़वी तौर ते मुख़्तलिफ़ सक़ाफ़तुनि में ज़बानी रवायतुनि ते मुनसर हुआ। मञियो वञे थो त क़दीम तरीन शाइरी पढ़ी या ॻाई वेंदी हुई, जंहिंखे तारीख़, ख़ानदानी सिलसिलो ऐं क़ानून यादि रखण लाइ इस्तेमालु कयो वेंदो हो। एशिया ऐं क़दीम हिंदुस्तान में मुख़्तलिफ़ हिंदुस्तानी मज़हबनि में लोक कहाणियुनि, अफ़साननि ऐं सहीफ़नि जी मुंतक़िली ज़बानी रवायतुनि जे ज़रिए तफ़सीली यादगीरीअ जी टेक्नोलॉजीअ जी मदद सां सही तौर ते महफ़ूज़ कई वई आहे। अहिड़ी तरह ॿुध धर्म जे शुरूआती लिखतुनि खे बि आम तौर ते ज़बानी रवायतुनि जो हिसो मञियो वञे थो, जिन में पहिरियों भेरो मुख़्तलिफ़ ज़बानी समाजनि जहिड़ोकि यूनानी, सर्बिया ऐं ॿियनि सक़ाफ़तुनि जे अदब जे मुंतक़िल थियल नुस्ख़नि में तज़ादनि जो मुक़ाबिलो कयो वियो हो। तंहिंखां पोइ इहो नोट करायो वञे थो त वेदक अदब तमामु घणी हिकजहिड़ाई रखंदड़ आहे, जेको वॾे पैमाने ते ठहियलु आहे ऐं ज़बानी तौर ते याने बग़ैर लिखत जे नस्लनि ताईं मुंतक़िल कयो वियो आहे। ऑस्ट्रेलिया जी मोरूसी सक़ाफ़त ज़बानी रवायतुनि ते तरक़ी कई आहे ऐं ज़बानी तारीख़ूं हज़ारनि सालनि खां गुज़री वियूं आहिनि। फ़ेबरवरी 2020 में शाया थियल हिक तहक़ीक़ में नवां सबूत ज़ाहिर कया विया त बुजबिन ऐं वोल्केन्स ॿई 34 ऐं 40,000 साल अॻु टावर हिल जे विच में फाथल हुआ, जेका ॾखिण ओलह विक्टोरिया जी हिक ऑस्ट्रेलियावी अवाइली आबादी आहे। जेके ॿरंदड़ जबलनि जे फाटनि बाबति ॿुधाइनि था, इन मां वाज़िह थिए थो त क़दीम तरीन ज़बानी रवायतूं मौजूदु आहिनि। 1947 में आतिश फ़िशां जी राह जे हेठां मिलियल पुराणे ज़माने जी हिक कुहाड़ी अॻु में ई साबित करे चुकी हुई त टावर हिल जे नमूदार थियण खां अॻु हिन इलाइक़े में इंसान आबाद हुआ। माइकल गागरिन जो चवणु आहे त होमर जी महाभारी शाइरी वॾे पैमाने ते ठहियल परफॉर्म कयो ऐं उहा ज़बानी तौर ते मुंतक़िल कई वई, जीअं त लोक कहाणियुनि ऐं ॾंद कथाउनि खे दूर दराज़ जे सामईन आॾो पेश कयो वेंदो हो। इन करे ॻाइणा कहाणियुनि में मक़ामी किरदारनि या हुक्मराननि जा नाला बदिलाए कहाणियुनि खे मक़ामी रसजस ॾींदा हुआ ऐं अहिड़ीअ तरह सामईन सां गॾिजी वेंदा हुआ। अहिड़े नमूने तारीख़ खे ज़बानी रवायतुनि में समायो वेंदो हो। इहा ॻाल्हि नाक़ाबिल एतबार जोगी आहे त यूनानी ऐं रोमन जे मज़हबी रवायतुनि बाबति बक़ाया मतननि जी खोट जे करे आलमनि इहो ख़्यालु कयो आहे त उहे रस्मूं हुयूं ऐं ज़बानी रवायतुनि जे तौर ते मुंतक़िल कयूं वयूं, पर कुझु आलम इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ न आहिनि त क़दीम यूनानी ऐं रूमी तमदुन में पेचीदा रस्मूं ज़बानी रवायतुनि जी ख़ासि पैदावार हुयूं, जेकी लिखण जो निज़ाम मालूम न हुअण करे यूरोपियुनि सां राब्ते खां अॻु असली उत्तर अमेरिकन में मौजूदु हुआ। अहिड़ी तरह तारीख़, साइंसी इल्मनि ऐं समाजी इल्मनि खे रिकॉर्ड करण ऐं महफ़ूज़ करण लाइ लिखण जे इस्तेमाल खां सवाइ ज़बानी कहाणियूं ॿुधाइण जूं रवायतूं तरक़ी करे रहियूं हुयूं, जॾहिं त कुझु कहाणियूं तफ़रीह लाइ बि ॿुधायूं वेंदियूं हुयूं। अक्सर करे क़बाइली तजुर्बनि मां अमली सबक़ तौरु कमु कयो वियो, जेकी फ़ौरी तौर ते अख़लाक़ी, समाजी, नफ़्सियाती ऐं माहौलियाती मसइलनि ते लाॻू थियनि थियूं। अवाइली दौर जूं कहाणियूं माफ़ूक़ुल फ़ितरत या ॿी सूरत में मुबालिग़ आमेज़ किरदारनि ऐं हालतुनि खे हक़ीक़ी जज़्बनि ऐं अख़लाक़ियात सां गॾु दर्स जो हिकु ज़रियो बणाइनि थियूं ऐं अक्सर करे प्लाट हक़ीक़ी ज़िंदगीअ जी हालतुनि जी अकासी कनि था। अहिड़ीअ तरह समाजी दॿाउ खे सिधो संओं शर्मिंदगी ऐं समाजी बरतरफ़ी जो सबबु बणाए सघिजे थो। मिसाल तौरु रड़ियूं करण बजाइ वालिदेन पंहिंजनि ॿारनि खे शायदि पाणीअ जे किनारे ते तमामु घणो वेझो भॼण खां रोकींदा हुजनि। हिक समुंड जे राक्षस जे बारे में हिकु कहाणी ॿुधाइणु जंहिं जी पहुच में ॿारनि लाइ हिकु ज़रियो आहे।
अहिड़ी तरह तकरीर या आवामी ॻाल्हाइण जो फ़न तवील अरसे ताईं अदबी फ़न सम्झो वेंदो हो। इन ॻाल्हि खां इनकार नथो करे सघिजे त क़दीम यूनान खां वठी 19वीं सदीअ जे आख़िर ताईं मग़रबी तालीम में बयानबाज़नि, वकीलनि, सलाहकारनि, मोरख़नि, सियासतदाननि ऐं शाइरनि मरकज़ी किरदारु अदा कयो। यूनानी क़दीम अदब कंहिं न कंहिं हद ताईं ज़बानी नोयत जो हो ऐं बिल्कुलु इब्तिदाई अदब ईअं ई हो। फ्रेंड्स, आई होप अव्हांखे हीउ वीडियो पसंदि आयो हूंदो। दोस्तो, जल्द अव्हां सां अदब जे अहम मौज़ू याने अदब जा अहम क़िस्म ऐं उन्हनि जा तफ़सील सां गॾु हूंदासीं। अगरि अव्हांजे ज़हन में का ॻाल्हि या को सवाल हुजे त उमेद करियां थो त कमेंट करणु न विसारींदा।